हलो हलो भली करे आया चैनल ते। अॼु 4 जुलाई 2025 अमेरिका जी आज़ादी जो ॾींहुं आहे। 4 जुलाई ते जीअं पाण 14 अगस्त हूंदी आहे, मोकल आहे, जुमूं छंछरु आचर मोकल आहे, लॉन्ग वीकेंड आहे। त हलो लॉन्ग वीकेंड जो फ़ाइदो वठंदे पाण शिकागो मां घुमी अचूं। गॾिया रहो। ही शहरनि जे अंदरि सावक ॾिसो, शहर आहिनि पर वण, गाह, ग्रीनरी। पाण वटि त ॻोठनि में बि जेको आहे सो जंग वढे छॾनि। बहरहाल हाणे असां हाईवे 94 ते वेस्ट तरफ़ शिकागो तक़रीबन 4 कलाक खनि आहे। इंशाअल्लाह वञी रसंदासीं, दुआ कजो। हीअ असांखे मेन फ्री वे छॾे कंस्ट्रक्शन हुई, इन करे रोड ते कंस्ट्रक्शन हुई, तंहिंजे करे रीराउट करायो अथनि कंहिं ॻोठनि वञा। ॻोठनि जो नज़ारे ॾिसण जो मौक़ो मिलियो। ॾिसो रोड, रस्ता, बुस्तान, सफ़ाई। इहो आहे अमेरिका। अमेरिका जा ॻोठ पंहिंजे ॿाहिरि तो शहरनि खां वधीक साफ़ आहिनि। हीउ ॾिसो साईं, हीउ जंग आहे बिल्कुलु। बंगलो ॾिसो साईं, ॻोठ आहे पर छा घरनि वॾेरनि जा, ज़मींदारनि जा। ही बिजली घर ॻोठ में, वॾेरा जा घर। At the next stop sign, नीला नीला आसमान हो गया, नीला नीला आसमान हो गया, नीरो नीरो आसमान। खूबसूरत झील देखें भाई, इसके साथ घर बना हुआ है। नंढड़ी हिकिड़ी तालाब जंहिंखे चइजे, ढंढ जी नंढड़ी। ग्रीनरी मुलाहिजा करें भाई, हरियाली, बारिश का समा। आखिर शिकागो डाउनटाउन पहुंची है। ये भाई फिर आ गया ट्रम्प टावर। ओ ये जाके टोपी जाके ज़मीन पे गिरेगी।